जोईअ में पब्लिक हेल्थ इंतजामिया जे नाहाली सबब वाटर सप्लाई स्कीम नाकारा बणिजी वई। जोई वासी पीअण जे पाणी लाइ सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। शहर जे सियानियामंदनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुसलसल एहतिजाजनि खां पोइ इटली सरकार पारां जोई शहर लाइ 32 करोड़नि जी स्कीम ॾिनी वई, जेका करप्शन जी वर चढ़ी वियो। उन्हनि चयो त जोई में खारो पाणी हुजण करे केतिरा ई ॿार बीमारी में वठिजी विया आहिनि, जंहिंमें गैस्ट्रो, उल्टी समेत गुर्दनि जे बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। नलकनि जो पाणी ज़हर आहे, उन में संख्यो आहे ऐं हिकिड़ो ख़राबी आहे। माण्हुनि खे चमड़ी जी बीमारी, अखियुनि जी बीमारी, कैंसर हिन इलाइक़े में तव्हां चेकअप करायो, पाणी जे करे इलाही माण्हू बीमार थी विया आहिनि। ऐं हिते इहो वॾो पाणी जो बोरान आहे, 16 लीटरनि जी झरी आहे 40 ऐं 50 रुपए में, सो उहो साफ़ पाणी कोन थो मिले। इटली सरकार जे तरफ़ां हिकिड़ी असांखे स्कीम मिली, जेके हितां जे इलाइक़े जे वासियुनि हिते धरणा आया, लेडीज़ वेठी, माण्हू वेठा, दाह कूक थी ठीको ॾेई छॾियो अथनि पब्लिक हेल्थ खे, त बाबा तव्हां शहर खे पाणी पुॼायो। ऐं पब्लिक हेल्थ ते जेके वरी जेके हिननि जा कर्ता धर्ता वेठा आहिनि, उहे वरी हाणे कहिड़ी ॻाल्हि कजे, उहे विरहायल आहिनि खाता। जोई तालुके लाइ 32 करोड़ जो वाटर सप्लाई स्कीम मंज़ूर थी। हिननि पाण मंज़ूर जेको पैसा खाइण जे लाइ पंहिंजी ज़मीन ते उते जेको बोर उते हाणे वाटर सप्लाई पंहिंजी आबाद में कंदो आहे। पोइ वरी छा पब्लिक हेल्थ वारनि जी नाली सबबु हिते जेको बर्फ़ कारखाने वारा आहिनि, हुननि खे पैसनि जे वधि जेको पाणी हिते ॾेई थो छॾे बर्फ़ कारखाने खे, हो पंहिंजो रोज़ी पिया था कनि। हे ग़रीब मिस्किन जेको तड़पनि पिया था, हे 50 रुपया, 30 रुपया, 50 रुपया, 200 रुपया जेको झरियूं भराए घर जो जेको पाणी पूर्त करे, ग़रीब मिस्किन मज़दूरी 500 रुपया करी आहे जेको पाणी जो कनि। हिते इंसाफ़ बि कोन्हे। हे जो वाटर सप्लाई जेको आहे पब्लिक हेल्थ वारा जेको रुश्वत पैसनि जे वधि पाणी विकिरो कंदड़, ऐं हिननि जो बजट करोड़ रुपया अचे थो बजट खाइण लाइ जेको इहो कमु पिया था कनि। ॻोठ जो वाटर सप्लाई गुलाम सरकारी में आहे, इन जा चौकीदार आहिनि, ऑपरेटर आहिनि, उन्हनि खे जेको आहे 5-5 वठी उनखे छूट कयो, छॾियो वेठो आहे, तव्हां घर वेठा हुजो, 5-5 ॾियो, तव्हां ड्यूटी न कयो। 32 करोड़नि जी स्कीम आहे, 4-5 करोड़ तव्हां पोइ ख़र्च कया आहिनि। हितां अध अरब रुपया ख़र्च करे पोइ बि जोई जे हिकिड़ो 8 वार्डनि खे प्रॉपर पाणी न ॾेई सघो। 7 वार्ड में पाणी वञे कोन थो, 8 वार्ड में पाणी वञे कोन थो। पोइ हिते जेको आहे जेके ॿियूं आबादियूं होसि ताईं पाणी वञे कोन थो। हिते असां जेको आहे कई चकर धरणा आया, तॾहिं हिकिड़ो इटली जो इदारो हुयो जंहिं असांजे जोई जे माण्हुनि ते क्यास खाई जोई खे वाटर सप्लाई स्कीम ॾिनी। तव्हांखे असां छा ॿुधायूं, जेके पाइपनि में जेके हुननि जेके पाणी ज़मीन में लाथा आहिनि, उन्हनि जो मयार कोन अथव। असां चऊं था त केॾी महिल अहिड़ो को मसइलो थिए जो इहे हिकिड़ो त मेन पाइप लाइनूं जेके आहिनि उन्हनि में तव्हांखे ख़बर आहे त हज़ारे कनेक्शन आहिनि। असां था चऊं त बाबा हिकिड़ी इटली गवर्नमेंट तरफ़ां तव्हांखे प्रोजेक्ट मिलियो आहे, त घटि में घटि उन सां तव्हां वफ़ात कयो आहे। जेके तलाव आहिनि उन्हनि खे रिपेयर कराए, उन्हनि खे बहाल करायो, ऐं जेके टांकियूं आहिनि उन्हनि ते जेको आहे पाणी चाढ़ियो, त पोइ कान का भलाई थी सघे। उन्हनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, हाई कोर्ट सिंध, वज़ीर आला सिंध समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी जोई शहर जे शहरनि खे पीअण जो साफ़ पाणी ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु जान मोहम्मद गाॾी, धरती टीवी न्यूज़, जोई।